सोरहीं झलमगसी डिज़र्ट जीप रेस जे पहिरें ॾियारे ते स्टाक ABC ऐं D कैटेगरी जे मुक़ाबलनि में 76 खां वधीक रेसरनि हिसो वरितो। स्टाक A कैटेगरी में तैमूर अली खान पहिरीं पोज़ीशन हासिल कई, जंहिं 145 किलोमीटर जो मुफ़ासिलो 1 कलाक 36 मिंटनि में तइ कयो। जॾहिं त जियान अली 1 कलाक 38 मिंटनि में साॻियो मुफ़ासिलो तइ करे ॿी पोज़ीशन ऐं हाजी वसीम अली 1 कलाक 40 मिंटनि में मुफ़ासिलो तइ करे टीं पोज़ीशन हासिल कई। अहिड़ी तरह स्टाक B कैटेगरी में सुल्तान फिरोज पहिरीं, अज़ीज़ आफ्ताब ॿीं ऐं दानिश एम टीं पोज़ीशन हासिल कई। स्टाक C कैटेगरी में हसाम दिलशाद पहिरीं, महाम अली ॿीं ऐं मलक सुल्तान टीं पोज़ीशन माणी। जॾहिं त स्टाक D कैटेगरी में शकील अहमद पहिरीं, बाबर लतीफ़ ॿीं ऐं सुहेल अहमद टीं पोज़ीशन हासिल कई। झलमगसी डिज़र्ट चैलेंज जीप रेस जा मुक़ाबला बलूचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल खान समेत मुल्क जे ॿिनि नाले वारनि शख़्सियतनि पिणु ॾिठा। झलमगसी जी पाकिस्तान बलूचिस्तान का बहुत ही खूबसूरत इलाका है। मैं यहाँ पे तीसरी दफ़ा रेस के लिए आ रहा हूँ और यहाँ का जो लोगों का माहौल है, जिस तरीके से लोग वेलकम करते हैं, जिस तरीके से ख्याल करते हैं, बहुत ज़्यादा मेहमान नवाज लोग हैं। झलमगसी को हम मिनी डकार कहते हैं। पाकिस्तान का सबसे ज़्यादा चैलेंजिंग ट्रैक है। पाकिस्तान का ऐसा ट्रैक है जिसमें आपको सब टेरेन मिलते हैं। यहाँ पे सैंड भी है, हार्ड सरफेस भी है, हाई स्पीड टेरेन भी है, ग्रेवल है, रिवर क्रॉस है, तो इसमें बहुत फ्लेवर है। इन साल प्रॉब्लम ये थियो फ्लड्स का सिल्ट आई है, तो जी सफरानी एरिया हो सफ़ा गार्डन ट्रैक ख़त्म करे छॾियो, ते हलण जहिड़ो ई न आहे। तो असां कोशिश करे रात जो ट्रैक ठाहियो आहे पासे मां, तो घट में घट माण्हू हलाए तो सके, न हिते आहियूं भॼाइण जे लाइ, फासाइण जे लाइ त गाॾियूं न आहियूं। छहीं झलमगसी डिज़र्ट चैलेंज जीप रेस 2020 3 ॾींहं जारी रहंदी। सुभाणे पिरपेट जा मुक़ाबला थींदा, जंहिंमें मीर नादर अली खान मगसी समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि खां आयल रेसर हिसो वठंदा। जॾहिं त 3 ॾींहं ते कामयाब थियल रेसरनि में इनाम विरहाइण वारी तक़रीब थींदी। गुलबहार शेख, सिंध टीवी न्यूज़, रतोदियो।